बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तमारी से रहा प्रोग्राम मेहरान क्लिनिक आऊं डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम की शुरुआत भेटाई साईं जी अमर सेठ सां त अघाई सघा थिया जे वेठा वटि वेजनि। व्यूअर्स, ॿारनि में जेके ख़ासि तौर ते इन्फेक्शस डिज़ीज़ या विचरंदड़ बीमारियूं थियनि थियूं, उन्हनि जे लाइ बहितरीन खां बहितरीन जेको बचाव जो तरीक़ो आहे उहो आहे वैक्सीन। वैक्सीन जंहिं वक़्तु ॿारनि खे लॻे थी त वैक्सीन उहो मटीरियल आहे या उहा दवा आहे जेका उन्हनि बीमारियुनि खां उन्हनि ॿारनि खे महफ़ूज़ रखे थी, जेके बीमारियूं ख़ासि तौर ते उन्हनि ॿारनि में थियनि थियूं जेके पैदाइश खां वठी ख़ासि तौर ते साल या 5 सालनि ताईं जा हुजनि था। ऐं उहे एतिरियूं ख़तरनाक बीमारियूं थियनि थियूं जो जेकॾहिं उहे बीमारियूं उन्हनि खे उन वक़्तु लाहक थी वञनि त उन्हनि जी जान जे वञण जो ख़तरो हुजे थो। ऐं जेकॾहिं जान बची बि वञे त कुझु बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जेके पंहिंजा असरात छॾे थियूं वञनि, जिन में ख़ासि तौर ते पोलियो हिकिड़ी बीमारी आहे। हाणे वैक्सीन जी जेका इम्पोर्टेंस आहे उहा असांजे सोसाइटीअ में, असांजे माण्हुनि में केतिरी उन जी अवेयरनेस आहे ऐं असां उन्हनि वैक्सीन जी अहमियत खे अञा ताईं सम्झो आहे या कोन सम्झो आहे। गॾोगॾु गवर्नमेंट सेक्टर में इन जी इम्पोर्टेंस केतिरी आहे, गवर्नमेंट इन हवाले सां इन्हनि वैक्सीन खे लॻाइण जे लाइ केतिरी यानी कोशिशूं वठे पई ऐं केतिरो इन ते कमु थी रहियो आहे, इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। गॾोगॾु वैक्सीन जी जॾहिं ॻाल्हि थींदी त हिन वक़्तु कोरोना जेको कोविड-19 जी जेका बीमारी आहे उन जी वैक्सीन बि हले थी पई ऐं उन हवाले सां बि ॾिसंदासीं जेकॾहिं वक़्तु मिलियो त कोरोना जी वैक्सीन जी इम्पोर्टेंस केतिरी आहे, असां उन जी इम्पोर्टेंस खे, उन जी अहमियत खे सम्झी सघिया आहियूं या न सम्झी सघिया आहियूं। गॾोगॾु इहो बि ॾिसंदासीं त हिन वक़्तु जेका सूरत हाल कोविड-19 जी वैक्सीनेशन जे बारे में थिए पई, कुझु शयूं ईअं ॿुधण में अचनि थियूं सोशल मीडिया या मीडिया ते त कुझु माण्हू वैक्सीन लॻाराइनि ई कोन था पर पंहिंजो कार्ड ठाराए छॾीनि था। त इन मां उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो या नुक़सानु थी सघे थो, इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। गॾोगॾु जेके कोरोना कोविड-19 जी बीमारीअ खां मुतासिर थियण माण्हू आहिनि उन्हनि जो बि हिन वक़्तु पाकिस्तान में हज़ारनि जी तादाद में अंग आहे। ऐं गॾोगॾु इहो बि अॼु ख़बर पई आहे त प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान अलवी साहब जी जेका घरवारी आहे ख़ातून अव्वल जेका उनखे बि कोरोना जी बीमारी लाहक थी वई आहे। सो असां उन्हनि सभिनी जे लाइ जिन खे इहा कोरोना जी बीमारी लॻी आहे उन्हनि जे लाइ दुआ कयूं ऐं उन्हनि जी सिहतयाबी लाइ पूरो मेहरान टेलीविज़न ऐं उनजो सॼो स्टाफ उन्हनि जी दुआउनि में उन्हनि सां गॾु आहे। असां सां गॾु अॼोकी गुफ़्तगू करण लाइ जेका महिमान शख़्सियत आहे उन्हनि जो तारुफ़ मां तव्हां सां कराए छॾियां। मूंसां गॾु अॼु आहिनि डॉक्टर चंदीराम शाहाणी साहब। डॉक्टर चंदीराम शाहाणी कंसल्टेंट पेडियाट्रिशियन ऐं नियोनेटोलॉजिस्ट आहिनि आगा खान मैटर्निटी एंड चाइल्ड हेल्थ सेंटर हैदराबाद में। सो उन्हनि सां अॼोके हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। ठीकु ठाक आहियो सर? अल्लाह जो करम आहे। सर, वैक्सीन जी इम्पोर्टेंस असांखे केतिरे हद ताईं उन जी अवेयरनेस ऐं उन जी अहमियत जे बारे में असांजी सोसाइटी खे ख़बर आहे, इन हवाले सां तव्हां खां पुछंदुसि ऐं केतिरी हद ताईं असां इन जो लाड़ो असां वटि केतिरो आहे जो असां पंहिंजे ॿारनि खे वैक्सीनेशन करायूं था। वैक्सीनेशन जेका आहे उनखे असल में सही तरीक़े सां सम्झण लाइ आम सादी ऐं सिंपल ॿोली में जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं त वरी बि मुंहिंजे ख़्याल में पाण अॻु में बि कंहिं प्रोग्राम में इहा ॻाल्हि कई त तव्हांजा जेके बि सम्झो त क़ीमती असेट्स हुजनि, तव्हांजा जेके क़ीमती शयूं हुजनि उन्हनि खे तव्हां बचाइण लाइ, चोरी न थियनि, केरु खणी न वञे, उनखे महफ़ूज़ करण लाइ छा कंदा आहियो? उनखे महफ़ूज़ करण लाइ तव्हां घरनि जा वॾा वॾा दरवाज़ा ठाराईंदा आहियो, उन्हनि खे वॾा लॉक लॻाईंदा आहियो, घरनि में टिजोड़ियूं, पोइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा सिस्टम, बैंकनि में लॉकर, पोइ बैंकनि में सेफ्टी मेयर्स, ॿियो टियों, इहे सभु जेके कंदा आहियूं उनजे पोयां बैकग्राउंड इहो हूंदो आहे त असांजा असेट्स जेके आहिनि महफ़ूज़ रहनि ऐं उहे चोरी न थियनि ऐं उन्हनि खे धाड़ो न लॻे। हाणे इन नमूने सां हर इंसान जा माण्हू जॾहिं शादी करे थो उनखां पोइ ॿार थियनि था त उनजी तव्हां अंदाज़ो करियो त आउं सम्झंदो हर माण्हू जो क़ीमती असेट इन मिल्कियत खां सवाइ ॿियो कहिड़ो आहे? न, मां सम्झो त इन खां वधीक ॿियो क़ीमती असेट तव्हांजा आहिनि ॿार, जेको असांजो फ्यूचर आहिनि, जेको पाकिस्तान जो फ्यूचर आहिनि, हर माण्हू जो फ्यूचर आहे। हर माण्हू चाहींदो आहे त मुंहिंजा ॿार सेहतमंद हुजनि, पढ़ियल लिखियल हुजनि, बीमार न थियनि ऐं वधि में वधि बहितर पोज़ीशन में हुजनि। हाणे जॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजा ॿार महफ़ूज़ हुजनि त
तव्हांखे ख़बर आहे त बीमारियूं विचड़ंदड़ बीमारियूं जेके पाकिस्तान में छा सॼी दुनिया में कॉमन रहियूं आहिनि, इन्फेक्शस डिज़ीज़, अहिड़ियूं बीमारियूं जंहिंसां मौत बि वाक़ई थी सघे थी ऐं माज़ूरी बि वाक़ई थी सघे थी। उनजो सिंपल हिकिड़ो मिसाल तव्हां जेको ज़िक्र कयो पोलियो, पोलियो खे तव्हां ॾिसो, जेतोणीकि पोलियो असां पाकिस्तान में अञा ताईं ख़तमु करे न सघिया आहियूं, पर उनजे बावजूदि तव्हां 10 साल 15 साल अॻिते हलिया वञो, 15 साल 20 साल अॻु में पाकिस्तान में तव्हांखे हर घटी हर मेले में तव्हांखे या बांह खां टंग खां माज़ूर माण्हू बीख पिनंदे फ़क़ीर जे रूप में तव्हांखे ज़रूरु मिलंदो। ठीकु, बिल्कुलु सही। हाणे तव्हां जेकॾहिं सर्वे कंदव त उन जेका माज़ूरी जो अंग बिल्कुलु न जे बराबरि, उहे जेकॾहिं माज़ूर आहिनि त ॿी कंहिं वजह सां हुजनि या रोड एक्सीडेंट या उन्हनि सां, पर पोलियो जे करे टंग में माज़ूर थियो हुजे, बांह में माज़ूर थियो, अहिड़ा माण्हू तव्हांखे हाणे पाकिस्तान में बि न जे बराबरि। इहो जादू, इहो कमाल छाजो आहे? वैक्सीन। इहो वैक्सीन जो कमाल आहे। त वैक्सीन तव्हां साॻिए नमूने सां अॼु खां कोई तव्हां 40-50 साल पोइते हलिया वञो, स्मॉल पॉक्स माता, वॾी माता जंहिंखे चइबो, त उहा जॾहिं थींदी त पाड़नि जा पाड़ा, ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि उन्हनि में माता फैलिजी वेंदी ऐं माण्हुनि जी हाहाकार मची वेंदी माता खां। या त माता में माण्हू माज़ूर थींदो या मरी वेंदो। तमामु ख़तरनाक पोज़ीशन हूंदी। तव्हां अञा बि के निशान कुझु माण्हू ॾिठा हूंदा जंहिंजे मुंहं ते चीचक जा निशान हूंदा या अखि उन्हनि जी ख़राबु थी वई हूंदी। अक्सर अखियूं माता में ख़राबु थींदियूं हुयूं ऐं मुंहं ते जेके चीचक जा निशान उहे रहिजी वेंदा। त उन माता खे माण्हू उनखे पूजींदा, उन्हनि जा जेके बासूं बासींदा त माता न थिए, पर उनखे बि साइंसदाननि उन्हनि जी वैक्सीन उहो कमाल कयो त सॼी दुनिया मां कंप्लीट टोटली इराडिकेट करे छॾियो माता खे, जंहिं मां लखे माण्हू हर साल मरी वेंदा। ऐं उहा 78 खां पोइ 1978 खां पोइ दुनिया में किथे बि माता जो या स्मॉल पॉक्स जो केस कोन थियो आहे। इहो जादू, इहो कमाल छाजो आहे? वैक्सीन। इहो वैक्सीन जो कमाल आहे। त जेकॾहिं वैक्सीन जी अहमियत खे सम्झिजे त इहा तमामु वॾी शइ आहे, पर बदकिस्मती सां असां वटि इहे शयूं जेके आहिनि उन लेवल ते कोन थियूं थियनि। जीअं हाणे जॾहिं डपु पोज़ीशन, डपु वारी सूरत हाल थी कोविड-19 जे करे, माण्हुनि खे हिकिड़ी ख़तरनाक वबा जेका अची घबराहट में जॾहिं शामिल कयो आया, तॾहिं सभिनी इहा माना बीमारी वञे न वञे, पर पहिरियों सवाल हर माण्हू जो त बाबा हिन जी वैक्सीन कॾहिं ईंदी। त माण्हुनि खे घटि में घटि तॾहिं इहो अहसासु थियो वैक्सीन अहिड़ी का शइ आहे जेका घटि में घटि बीमारी खे रोके सघे थी। त हाणे असांखे मुंहिंजे ख़्याल में कोविड खां पोइ माण्हुनि खे तक़रीबन इहा अवेयरनेस थी वई आहे त वैक्सीनेशन बीमारियुनि खे रोके सघे थी। उनजे अगेंस्ट में कुझु माण्हुनि जा मुख़्तलिफ़ ख़्याल फेसबुक ते, सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं उन्हनि जे अगेंस्ट में जेके पोस्टूं अचनि थियूं उहे न जे बराबरि नाले मातर आहिनि ऐं उहो परसेंटेज एॾो वॾो न आहे जंहिंजे करे माण्हू उन खां मुतासिर थियनि। माण्हू हाणे सम्झी विया आहिनि त वैक्सीनेशन बीमारी खां बचण जो हल आहे। हाणे असां वटि आउं सम्झां थो कोविड जा नुक़सान पंहिंजी जाइ ते। अच्छा, मूंखे ब्रेक लाइ चयो पियो, मां हिकिड़ी नंढड़ी ब्रेक वठंदुसि। ब्रेक खां पोइ मोटंदासीं त हिन ते मज़ीद गुफ़्तगू कंदासीं। हिन जी इम्पोर्टेंस ज़ाहिर आहे त जेसिताईं असांजी सोसाइटी में हिन जी अहमियत जी ख़बर नथी पए तेसिताईं त असां हिन खे वापराइण में एतिरो कोशिशूं कोन वठी सघंदासीं। व्यूअर्स, असांजी गुफ़्तगू जारी आहे। प्रोग्राम में वक़्तु आहे नंढी साई जो। जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि डॉक्टर चंदीराम शाहानी साहब। डॉक्टर साहब, तव्हां ब्रेक खां पहिरीं ॻाल्हायो पिया। हाणे इन सां गॾु हिकिड़ो ॿियो सुवाल मां तव्हां खां पुछणु चाहींदुसि त इन वैक्सीन जी अहमियत जो अंदाज़ो त असांखे हिन कोविड-19 जी वैक्सीन जे करे, जेका हीअ एॾी ख़तरनाक वबा जंहिं पूरी दुनिया खे पंहिंजी लपेट में आणे विधो, उन खां पोइ असांखे थियो आहे।
छा सिर्फ़ु कोविड जी वैक्सीन जी अवेयरनेस असांखे आई आहे या बाक़ी वैक्सीन जेके असां वटि हलनि थियूं पियूं ख़ासि तौर ते इन्फेक्शियस डिज़ीज़िस जूं उन्हनि जी बि असांखे हिन वक़्तु अहमियत ऐं उनजी इम्पोर्टेंस जो अंदाज़ो थी वियो आहे? मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो सुवालु बिल्कुलु बजा आहे त असांखे हींअर असां घबराहट डपु वारी पोज़ीशन में हुआसीं ऐं उहा वैक्सीन जो इंतज़ारु हो सभिनी खे त उनजे करे वैक्सीन लफ़्ज़ खां वाक़फ़ियत थी वई असांखे त वैक्सीन कहिड़े शइ जो नालो आहे ऐं वैक्सीन जो कमु छा आहे। हाणे उहा असांखे ख़बर पइजी वई आहे त कोविड मां जान छॾाइण जो तरीक़ेकार पहिरियों नंबर 1 वैक्सीन आहे, बाक़ी ॿिया तरीक़ेकार। हाणे सवाल इहो आहे त इन सां पूरी कम्यूनिटी में पूरे असांजे पाकिस्तान जे अवाम में माण्हुनि में इहा अवेयरनेस थी वई आहे त बाक़ी वैक्सीन बि एतिरियूं इम्पॉर्टेंट आहिनि, उन्हनि ते इहा अवेयरनेस न आहे। हाणे इहो असां सभिनी जो, हेल्थ केयर वर्कर्स जो, गवर्नमेंट जो, सिविल सोसाइटी जो, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, रिलीजियस ऑर्गेनाइज़ेशन, उन्हनि सभिनी जो समाजी मज़हबी अख़लाक़ी फ़र्ज़ु थिए थो त इन खे असीं मोटिवेट करियूं। वैक्सीन वारो जेको असांखे कुदरती इहो त सॼी दुनिया सां थियो, उन जो असीं फ़ाइदो वठी अवेयरनेस पैदा करियूं पब्लिक में, अवाम में त बाबा कोविड खे ॾिसो वैक्सीनेशन जेकॾहिं थियल हुजे हा ऐं उन जी वैक्सीन अॻुवाट हुजे हा त इन कोविड जी बीमारी में असां सभई वञूं ई न हा ऐं अहिड़ो अज़ाब सॼी दुनिया ते पैदा न थिए हा। त जीअं कोविड जी वैक्सीन इहा बचाए सघी पए, इन नमूने सां जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं आहिनि उन्हनि जूं वैक्सीन गवर्नमेंट फ्री ऑफ कास्ट पूरे पाकिस्तान में बिना हिकिड़ी वैक्सीन जेकॾहिं हिकिड़े ॿार ते गवर्नमेंट कोई 60 खां 70,000 रुपया ख़र्च करे थी, सभई जेके 10 वैक्सीन अवेलेबल आहिनि पंहिंजे EPI जे शेड्यूल में, उन्हनि ते गवर्नमेंट हर ॿार ते जेकॾहिं उहे सभई पूरियूं वैक्सीन लॻाराइनि त 60 खां 70,000 तव्हां उहे सभई वैक्सीन कंहिं बि प्राइवेट सेंटर ते लॻायो वञी त तव्हांजो जेके ख़र्चु ईंदो 60 खां 70,000 रुपया टोटल ईंदो। उनजे बावजूदि असां उहे वैक्सीन नथा लॻारायूं ऐं उनजी वजह आहे जो असीं पोलियो में अञा ताईं फाथा पिया आहियूं। असांजी पाकिस्तान जी नियोनेटल मोर्टेलिटी रेट, नियोनेटल मोर्टेलिटी रेट जो मतिलबु आहे त जेके ॿार पैदा थियनि था उन्हनि जो साल में उहो केतिरा ॿार इंतकाल करे था वञनि, सॉरी महीने ताईं जेको पीरियड आहे उन्हनि उहो नियोनेटल पीरियड आहे त उहे ॿार जेके उन एज में केतिरा ॿार इंतकाल करे था वञनि हिकिड़े साल में, 1000 ॿार जेके पैदा थियनि था उन्हनि में, उहो तक़रीबन असांजो कोई 42 जे राउंड अबाउट आहे। माना 42 ॿार असांजा न्यू बॉर्न जेके आहिनि पहिरीं साल में ई जेके आहिनि हिकिड़े साल वारे जेके ड्यूरेशन में 1000 ॿार पैदा थियनि था, उन मां 42 ॿार जेके आहिनि नियोनेट एक्सपायर करे 28 ॾींहंनि खां पहिरीं। हाणे अचो इहा इन्फेंट मोर्टेलिटी रेट, इन्फेंट मोर्टेलिटी रेट मतिलबु आहे साल खां घटि उन जो रेशो बि असांजो अञा ताईं टॉप ते कोई नियर अबाउट 62 जे लॻभॻि असां आहियूं। अंडर 5 जेका आहे उहा असांजो 72-71 जे इर्द गिर्द आहे। त जेकॾहिं असां हाणे तव्हां अंदाज़ो करियो नियोनेटल मोर्टेलिटी रेट खे घटि करे वठूं, बचाए वठूं उनखे, त उहो कोई 42 जेकॾहिं उनखे रिडक्ट करे घटि करे 5-10 ते पुॼायूं त असांजो इन्फेंट मोर्टेलिटी रेट बि घटि थी वेंदो, असांजो जेको आहे अंडर 5 मोर्टेलिटी उहो बि घटि थी वेंदो। त वैक्सीनेशन जेके आहिनि उन्हनि जी इम्पॉर्टेंस इंतिहाई घणी आहे। वैक्सीनेशन जेकॾहिं असां न कंदा, तव्हां ॾिसो पोलियो में ठीकु आहे डेथ घटि थियनि थियूं पर माज़ूरी थिए थी। नियोनेटल टेटनेस जेका हूंदी उहो वैक्सीनेशन उन खां हाणे तव्हां कुझु साल अॻु में 10-15-20 साल हर ॻोठ में हर पाड़े में जॾहिं इहा कहाणी हूंदी त बाबा ॿारु ठीकु ॼाओ सिहतमंद हो बहितर हो पर छठी में क़ाबू थी वियो, छठी में जल्दी वियो, उनखे ॿाराणो थियो। ॿाराणो ॿिन्हिनि शयुनि खे ॿाराणो चयो वेंदो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। के झटका जेके थींदा आहिनि
फिट्स जेके थींदा आहिनि उनखे ॿारणो चवंदा आहिनि, के वरी जेका नमूनिया वारी कैफ़ियत जेके साह खणण साह जी में बीमारी, उनखे ॿारणो चवंदो, पर पाण जेका ॻाल्हि करियूं पिया उहा नियोनेटल टेटनस, टेटनस जी फिट्स। ठीकु, ठीकु। हाणे उहे ॿार तमामु नियोनेटल टेटनस इंतिहाई घटि आहे, तमामु घटि। अदरवाइज़ हिन खां अॻु में टेटनस जा सेपरेट वार्ड हूंदा, नियोनेटल टेटनस लाइ सेपरेट वार्ड हूंदो, हिते लम्स में, जन्ना में, सभिनी हंधनि सभिनी खे ख़बर हूंदी, सभिनी खे ख़बर हूंदी त बाबा हुते उहो घटि थियो आहे। पर उनजे बावजूदि असांजा वैक्सीनेशन जंहिं लेवल ते असांखे करणु खपे हा उन लेवल ते असीं न पहुता आहियूं। उनजी वजह ॾिसो तव्हां, डायरिया में असांजा ॿार अञा ताईं टॉप ते मॉर्टेलिटी आहे। दस्तनि जी बीमारी में जेकॾहिं ॿार मरी वञे त इहा आउं सम्झां थो पेरेंट्स लाइ त इंतिहाई ॾुख ऐं तकलीफ़ जी ॻाल्हि आहे, पर आउं सम्झां थो एज़ ए कम्यूनिटी, एज़ ए हेल्थ केयर वर्कर, एज़ ए नेशन, असां सभिनी लाइ मुंहिंजे ख़्याल में ॾुख तकलीफ़ ऐं शर्म जी ॻाल्हि आहे। क्वेश्चन मार्क आहे बिल्कुलु। त दस्तनि जी बीमारी में जेकॾहिं ॿार हिन दौर में तव्हां वटि एक्सपायर थियनि ऐं जंहिंजी वैक्सीन अवेलेबल हुजे, जंहिंखे बचाइण जा ॿेयर ब्रेस्ट फीडिंग, वैक्सीनेशन, इहे जेके मेयर्स आहिनि जेके सॼी दुनिया एडप्ट कया आहिनि, उन्हनि खे असां एडप्ट न करियूं। नमूनिया में तव्हांखे ख़बर आहे टॉप ते मॉर्टेलिटी आहे सभिनी खां वधीक शायदि। त जेकॾहिं असीं ॿ बीमारियूं बि कंट्रोल करियूं, वैक्सीनेशन कंप्लीट करायूं, ब्रेस्ट फीडिंग ते ज़ोर ॾियूं, त बि असांजी जेका इन्फेंट मॉर्टेलिटी ऐं अंडर 5 मॉर्टेलिटी जेका आहे उनखे असीं कंट्रोल करे सघूं था। उनखां पोइ अचो तव्हां ट्यूबरकुलोसिस जो हाल तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान में। हा, मां सम्झां थो हर चोथों पंजो माण्हू इहा इन जी जॾहिं वैक्सीनेशन ॿारनि में अवेलेबल आहे उहा असां नथा करायूं। पोलियो जी वैक्सीनेशन नथा करायूं। तक़रीबन 10 बीमारियुनि जी जेका टाइफाइड जी वैक्सीन ते अचो था। टाइफाइड जी वैक्सीन 4 साल अॻु में तव्हां 2016 में ॾिठो त हिते सिंध में टाइफाइड जो हिकिड़ो आउटब्रेक थियो, जेको XTR जंहिंखे चए थो टाइफाइड, जेके सवाइ हिकु या ॿिनि दवाउनि जे ॿियनि सभिनी जेके रवायती टाइफाइड जूं दवाऊं MDR खां सवाइ बि जेके टाइफाइड जूं दवाऊं हुयूं उन्हनि सभिनी खे रेज़िस्टेंट पैदा थियो ऐं उनजी शुरूआति बदकिस्मती सां उहा असां वटां हैदराबाद मां शुरू थी। ऐं उन में मॉर्टेलिटी एतिरी घणी न हुई, पर मॉर्बिडिटी इलाही हॉस्पिटल्स भरिया पिया हूंदा टाइफाइड जे ॿारनि जा। त उनजी वैक्सीन अवेलेबल आहे, उहा वैक्सीन असां पूरी कोन था करियूं। उनखां पोइ अची वञो तव्हां, नमूनिया जी वैक्सीन आहे, गर्दन तोड़ बुखार जी जेका वैक्सीनेशन आहे, ऐं जेके डिप्थेरिया, तशनुज, जेके सभई टोटल 10 उन्हनि जूं वैक्सीनेशन पाकिस्तान में आउं सम्झां थो सिंध बलोचिस्तान खां कुझु बहितर आहे मुंहिंजे ख़्याल में वैक्सीनेशन में। बाक़ी पंजाब बहितर आहे, KPK बहितर आहे। असांजी पोज़ीशन नियर अबाउ आउं सम्झां थो 37 या 40 ताईं इहे बि अंग अखर जेके आहिनि इहे गवर्नमेंट जा आहिनि। कंहिं न्यूट्रल इदारे जी जेका आहे इहे न आहिनि त एतिरी असांजी वैक्सीनेशन कवरेज आहे। माना जेके 100 ॿारनि मां असां वटि जेकॾहिं 37 या 40 हलो 40 चऊं, 40 ॿारनि खे वैक्सीनेशन थियल हुजे ऐं 60 ॿार जेके आहिनि उहे वैक्सीनेशन न लॻाइनि ऐं उनखे वैक्सीनेशन जे प्रोग्राम शुरू थिए खे तक़रीबन कोई 43 साल 43 ईयर्स 78 में असांजो जेको आहे EPR जो प्रोग्राम शुरू थियो, जंहिंमें 6 बीमारियुनि खे कवर करण जो टारगेट हो। हाणे उहे 43 सालनि खां पोइ असां कुल 40% ते वञी बीठा आहियूं। इन मां तव्हां अंदाज़ो करियो त असांजी कमिटमेंट, असांजी अवेयरनेस, इहो सभिनी लाइ सवालिया निशान आहे। सिर्फ़ु गवर्नमेंट लाइ न, सिविल सोसाइटी, पब्लिक, हेल्थ केयर वर्कर, सभिनी लाइ असां लाइ हिकिड़ो सवालिया निशान आहे त असीं छा पंहिंजी कम्यूनिटी सां, पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे असेट्स सां सिंसियर आहियूं या न। ज़बरदस्त ॻाल्हि आहे डॉक्टर चंदीराम। ऐं हिकिड़ी ॻाल्हि त जेका नज़र अचे थी उहा इहा आहे
त एज़ फार एज़ गवर्नमेंट इज़ कंसर्न त गवर्नमेंट जो एतिरो त कमु ज़रूरु आहे जो इहो तमामु घटि एविडेंस मिलियो आहे त वैक्सीन्स जेके गवर्नमेंट EPI खे अवेलेबल करे ॾिनियूं आहिनि उन्हनि जी किथे कॾहिं का शॉर्टेज थी हुजे। हाणे उनजे वापराइण जे लाइ गवर्नमेंट खे छा करणु खपे, सिविल सोसाइटी जो कहिड़ो रोल हुजणु घुरिजे, डॉक्टर्स उन जे लाइ छा करे सघनि था, ऐं तव्हां जेको मीडिया जी ॻाल्हि कई आहे, मुख़्तलिफ़ मीडिया जी ॻाल्हि कई आहे, इन हवाले सां तव्हां खां गुफ़्तगू कंदुसि पर हिकिड़े नंढे कमर्शियल ब्रेक खां पोइ। व्यूअर्स, असांजे प्रोग्राम में वरी हिकिड़ो नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे। साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर, ऐं असां अॼु गुफ़्तगू कयूं पंहिंजे प्रोग्राम में वैक्सीन या उहे दवाऊं जेके बीमारियुनि खां महफ़ूज़ रखनि थियूं, उन हवाले सां, ऐं असां सां गॾु आहिनि डॉक्टर चंदीराम शाहाणी। डॉक्टर साहिबु, तव्हां पंहिंजी गुफ़्तगू में हिकिड़ी अहम ॻाल्हि जो ज़िक्र कयो त गो के इहे वैक्सीन असां वटि अवेलेबल आहिनि, पर हाणे असांजो रोल आहे, यानी गवर्नमेंट, हेल्थ केयर वर्कर्स, सिविल सोसाइटी, मीडिया, उन में सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया। मां हिकिड़ो कमेंट वठणु चाहियां थो तव्हां खां, बिल्कुलु न्यूट्रल कमेंट वठणु चाहियां थो त इलेक्ट्रॉनिक मीडिया में जेकॾहिं तव्हां ॾिठो आहे त असांजे बहिराण टेलीविज़न जे लाइ तव्हां इन अवेयरनेस जे लाइ छा चवंदो? बिल्कुलु न्यूट्रल कमेंट खपे। ऑनेस्टली स्पीक, इहो आऊं कोई लास्ट आउं सम्झां थो 8-10 साल तक़रीबन थी विया हूंदा, ऐं सिर्फ़ु आउं न आहियां, सभई डॉक्टर, ऐं महिरान जा प्रोग्राम ॾिसंदो रहंदो आहियां त पीडियाटिशियन ॿिया बि अचनि था, फिज़िशियन अचनि था, सर्जन अचनि था, ऐं तव्हांजो रेगुलर प्रोग्राम अवेयरनेस जे हवाले सां, वैक्सीनेशन जे हवाले सां, ब्रेस्ट फीडिंग जे हवाले सां, न्यूट्रिशन जे हवाले सां पाण इलाही सारा प्रोग्राम कया आहिनि। त आउं सम्झां थो जेकॾहिं जीअं महिरान जो आहे, इन नमूने सां सभई चैनल इन इलेक्ट्रॉनिक मीडिया जा जेके इन ते जेकॾहिं कमु कनि, ऐं हिकिड़ो कमु अञा बि इहो कनि त डेली हिकिड़ो कलाकु अवेयरनेस जे हवाले सां रखियलु हुजे, ऐं उहो आवाम खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे हवाले सां गवर्नमेंट पाबंद करे सभिनी मीडिया वारनि खे त 1 आवर, ऐं उन जी जेका एडवर्टाइज़मेंट जा प्रोग्राम गवर्नमेंट उन्हनि इलेक्ट्रॉनिक मीडिया वारनि खे प्रोवाइड करे। सही 1 आवर सभिनी लाइ हुजे, त मुख़्तलिफ़ टाइमिंग हुजनि जंहिंमें माण्हू पंहिंजी सहूलियत सां, त भई कंहिं चैनल जो सुबुह जो 8 बजे आहे त ॿिए जो 9 बजे, इन नमूने सां 1 आवर डेली जो हुजे, जंहिंमें अवेयरनेस हुजे बाक़ाइदे सिस्टमेटिक वे सां, ऐं उनखे गवर्नमेंट हेल्थ डिपार्टमेंट पाण मॉनिटर करे, त पोइ आउं सम्झां थो अवेयरनेस पैदा थी वेंदी। हाणे पाण अवेयरनेस खां अॻिते अचूं था त तव्हां ॻाल्हि पे कई त वैक्सीनेशन कवरेज जी, कमिटमेंट में मसइलो आहे। कमिटमेंट में मसइलो कीअं आहे त कोविड जी वैक्सीनेशन जी कमिटमेंट गवर्नमेंट जी जॾहिं आहे त गवर्नमेंट इहो ऐलान करे थी त बाबा तव्हांजे ॿारनि खे स्कूल में अचणु कोन ॾींदासीं जेकॾहिं तव्हांजे पेरेंट्स जी वैक्सीनेशन थियल न आहे, टीचर्स जी वैक्सीन थियल न आहे, ऐं जेकॾहिं अबव जेके 18 वारा आहिनि, 15 वारा आहिनि, त उन्हनि खे कॉलेजनि में अचणु, यूनिवर्सिटीज़ में कोन ॾींदासीं जे वैक्सीनेटेड न आहिनि। तंहिंखां पोइ जहाज़ में सफ़र नथा करे सघनि, होटल में नथा वञी सघनि, जिमखाना में नथा वञी सघनि, मुख़्तलिफ़ जेके वॾा शॉपिंग मॉल आहिनि उते चेक कनि था। छा इहा ॻाल्हि गवर्नमेंट सिर्फ़ु हाणे सम्झ में आई आहे त इहो बि तरीक़ेकार आहे त तव्हां मोबाइल जी सिम बंदि करियो था, त बाबा जे वैक्सीनेशन न लॻाइबी, त इहा सुठी ॻाल्हि आहे, इन जे असीं अगेंस्ट न आहियूं। त छा इहा कमिटमेंट जेके अॻु वारियूं वैक्सीनेशन आहिनि, जेके हिन खां अॻु में वैक्सीनेशन आहिनि, उन्हनि लाइ इहा कमिटमेंट नथे करे सघिया त DHO खे वैक्सीनेशन जो सुपरवाइज़र जेको हुजे, इंचार्ज हुजे, उनखे सेपरेट कजे, उनखे अलहदा इंक्रीमेंट ॾिजनि, उनखे बाउंड कजे त तुंहिंजी एरिया में जीअं SHO खे बाउंड कबो आहे त बाबा क्राइम तुंहिंजे एरिया में थींदो त तोते फाइन पवंदो, ज़िम्मेवार हूंदे। इन नमूने जेकॾहिं गवर्नमेंट ज़िम्मेवार करे सुपरवाइज़र खे, DHO खे, MS खे, त तुंहिंजी एरिया में जेकॾहिं वैक्सीनेशन कवरेज बिलो 90% हूंदी त
त तूं ज़िम्मेवार आहीं। यानी प्रिवेंटिव साइड प्रिवेंट साइड खे सेपरेट उनखे करे उन खां पोइ स्कूलनि में बाक़ाइदे जेकॾहिं वैक्सीनेशन कार्ड चेक थियनि। स्कूल हेल्थ सर्विस जी सिस्टम पहिरीं शुरू थियो, उन में स्कूल हेल्थ सर्विस में शुरू ई स्टार्ट वैक्सीनेशन कार्ड जेकॾहिं न हुजे त उनजी वैक्सीनेशन कंप्लीट थिए। इन नमूने जा जेकॾहिं गवर्नमेंट इहे वठे इंसेंटिव ॾे त बाबा जंहिं ॿार जी फुली वैक्सीनेटेड हूंदो उन में स्कूल में हुनखे ही जेके आहिनि इंसेंटिव मिलंदा, प्रायोरिटीज़ कुझु मराहतूं मिलंदियूं, या फी में जेकॾहिं कुझु रियायत कई वेंदी। प्राइवेट वारा जेके प्राइवेट जा स्कूल आहिनि उहे मैंडेटरी करे छॾनि। सर एनसीसी कंहिं ज़माने में थींदी हुई, उन जे लाइ इंसेंटिव इहो हूंदो त जेको ॿार या स्टूडेंट जेको उहो एनसीसी कंदो त उनखे फाइनल एग्ज़ाम में 20 मार्कूं या कुझु परसेंटेज, त इहो बि हिकिड़ो इंसेंटिव आहे त उन्हनि ॿारनि खे त इहा कमिटमेंट आहे। इहो जेकॾहिं कमिटमेंट हुजनि ऐं उन नमूने सां एंटरटेन न थियनि माण्हू, इंश्योरेंस आहे त बाबा इंश्योरेंस तेसि ताईं न थींदी तव्हांजे ॿारनि जी बि तव्हांजी फैमिली जी जेसि ताईं तव्हां वटि वैक्सीनेशन जो कार्ड न हूंदो, वैक्सीनेटेड न हूंदा। ऐं साॻिए नमूने जहाज़ जो इहे साॻियूं सिस्टम करे छॾनि, ॿार बि ट्रैवल कंदा, ॿाहिरिनि कंट्रियुनि वञनि था, मुख़्तलिफ़ वैकेशन थियनि त उन्हनि में बि वैक्सीनेशन कार्ड मैंडेटरी हुजे। मतिलबु त जेकॾहिं कमिटमेंट हुजे गवर्नमेंट जी प्लस में असां सभिनी जी, ईअं न आहे सिर्फ़ु गवर्नमेंट जी। गवर्नमेंट ख़र्च करे थी, गवर्नमेंट अवेलेबल करे ॾिए थी, ऐं पर उनखे इम्प्लीमेंट बि करे। ॾिसो गवर्नमेंट वैक्सीन प्रोवाइड करे ॾिए थी, गवर्नमेंट उन वैक्सीन खे लॻाइण जे लाइ वैक्सीनेटर्स अवेलेबल करे ॾिना आहिनि, मुख़्तलिफ़ सेंटर्स ते इहे सहूलियतूं मौजूदु आहिनि। हाणे गॾोगॾु असांखे बि इन जे लाइ कुझु अॻिते अचण जी ज़रूरत आहे। सिविल सोसाइटी जो रोल आहे, पेरेंट्स जो रोल आहे, इवन उन्हनि ॿारनि जो रोल हुजणु घुरिजे जेके ॿार वैक्सीन थियल आहिनि उन्हनि खे उन्हनि जे बारे में ॿुधाइनि त भई आउं वैक्सीनेट थियल आहियां, तव्हां पंहिंजे वालिदैन खे छो त इहे सभु जेसिताईं कमिटमेंट न थींदी तेसिताईं मुंहिंजो ख़्यालु आहे त असां इन जे टारगेट खे अचीव न करे सघंदासीं। ठीकु आहे। त इहे शयूं जेके आहिनि मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं असां कंदासीं त घटि में घटि 5 साल खां 10 सालनि में, एतिरो जल्दी न पर घटि में घटि 5 खां 10 सालनि में असीं पंहिंजे टारगेट खे वेझो पहुची सघूं था। जेकॾहिं असां इहे सभई मेयर्स वठूं वैक्सीनेशन जे हवाले सां त आउं सम्झां थो त असीं वैक्सीनेशन जे टारगेट खे अचीव करे सघूं था। हाणे तव्हां कोविड जी जेका जीअं ॻाल्हि कई वैक्सीनेशन जे हवाले सां, त उन में बि तव्हां ॾिसो साॻी ॻाल्हि पोलियो जे हवाले सां हुई। पोलियो जे अगेंस्ट तव्हां ॾिठो त केतिरियूं लाबियूं हूंदियूं हुयूं जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा नेगेटिव जेके प्रोपेगेंडा कंदियूं हुयूं, उहे साॻियूं लाबीज़ आहिनि मुख़्तलिफ़ नमूननि सां कोविड जे अगेंस्ट में जेके आहिनि उहे प्रोपेगेंडा कंदियूं। पर उनजे बावजूदि उनजो बेनिफिट इहो आहे त कोविड जो डपु एतिरो हो जो उन प्रोपेगेंडा पंहिंजो एतिरो असरु कोन ॾेखारियो आहे, ऐं उनजे करे माण्हू कोविड जी वैक्सीनेशन कराइनि था। असां वटि हालांकि वैक्सीनेशन कोविड जी स्लो थी आहे, उनजे बावजूदि बि मुंहिंजे ख़्याल में कोई पाकिस्तान में मोर देन 75 मिलियन डोज़ पाकिस्तान में लॻी चुका आहिनि, कोई तक़रीबन 25 मिलियंस जेके आहिनि फुली वैक्सीनेटेड माण्हू थी विया आहिनि। त इहा बि हिकिड़ी जेका आहे, बाक़ी वैक्सीनेशन में का ख़राबी न आहे, जेका वैक्सीनेशन अवेलेबल हुजे, चाहे प्रेग्नेंट वूमेन हुजनि, चाहे लैक्टेटिंग जेके थञ पीआरण वारियूं माइरूं हुजनि, या ॿारनि जी जेका वैक्सीन अचे थी उनजो अॼुकल्ह हर को सुवाल करे थो। असां वटि बि फ़ोन ईंदा आहिनि त भई छा स्कूलनि में जेके कॉलेजनि में चवनि पिया त भई ॿारनि खे वैक्सीन करायो, वाक़ई सही आहे, कराइणु खपे या न कराइणु खपे। त इन्हनि सभिनी सवालनि जो हिकिड़ो ई जवाबु आहे त वैक्सीनेशन में कंहिं क़िस्म जी का ख़राबी न आहे। जेके बि वैक्सीनेशन आहिनि उहे एप्रूव्ड आहिनि WHO खां, ऐं उन्हनि जा जेके बि रिकमेंडेड आहिनि वैक्सीन एज जे हिसाब सां, चाहे प्रेग्नेंट वूमेन हुजे, लैक्टेटिंग हुजे, उन्हनि लाइ जेका वैक्सीन रिकमेंडेड आहे हुन में कंहिं क़िस्म जो। बाक़ी वैक्सीनेशन में नंढड़ा प्रॉब्लम सभिनी वैक्सीन में थींदा आहिनि, इवन जी मेडिसन हूंदियूं आहिनि उन्हनि जा थोरा घणा साइड इफेक्ट, जेकॾहिं रवाजी क़िस्म जो तव्हांखे वैक्सीनेशन खां पोइ कोई 100 माण्हुनि मां हिकिड़े या 2 माण्हुनि खे जेकॾहिं साइट ते को पेन थी पियो
या हल्को बुखार अची वियो या जिस्म में सूर थी वियो त इहो आउं सम्झां थो त को वॾो मसइलो न आहे। सही तव्हांखे नफ़ो ऐं नुक़सानु ॿिन्ही खे कंपेयर कबो आहे। सही। तव्हां को बि कमु कंदा आहियो, को बि बिज़नेस कंदा आहियो त ॾिसंदा आहियो त हिन में असांखे नफ़ो केतिरो आहे, नुक़सानु केतिरो आहे। त तव्हीं जेकॾहिं वैक्सीनेशन जो नफ़े ऐं नुक़सान खे कंपेयर कंदा त वैक्सीनेशन जो नफ़ो जेको आहे उहो 99% खां मथे 99.99% बेनिफिट आहे, 0.1% जेको आहे रिस्क फैक्टर आहे। त हाणे आउं सम्झां थो को बि अकुलमंद माण्हू 99.9% जे बेनिफिट खे छॾे 0.1% जे रिस्क खे नज़र में कोन रखंदो। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में असांजो इहो ई टारगेट आहे सभिनी जो त वैक्सीनेशन फॉर ऑल, हर उमिरि जे माण्हू खे वैक्सीनेशन कोविड खां पोइ मैंडेटरी थी वई। ठीकु आहे। हाणे छाकाणि त तव्हां पेडियाट्रिशियन आहियो ऐं नियोनेटोलॉजिस्ट आहियो ऐं ॿारनि जे हवाले सां जेके डिज़ीज़िस आहिनि ख़ासि तौर ते इन्फेक्शस डिज़ीज़, उनखां तव्हां खां वधीक त मुंहिंजो ख़्यालु आहे केरु बहितर जवाबु कोन थो ॾेई सघे। ऐं वैक्सीन जे हवाले सां बि तव्हां जेकी शयूं कयूं आहिनि या ॿारनि खे जेके वैक्सीनेशन जे लाइ अवेयरनेस तव्हां ॾियो था उन हवाले सां बहितर तव्हां ई को कमेंट ॾेई सघो था। सो फाइनली छाकाणि त असांजा जेके पेरेंट्स आहिनि जिन खे इहो अञा अंदाज़ो न आहे त वैक्सीन जी इम्पोर्टेंट केतिरी आहे, त 30 सेकेंड जो हिकिड़ो वैक्सीनेशन जे लाइ मैसेज। मुंहिंजे ख़्याल में हर पेरेंट्स लाइ जीअं उनखे इहो हूंदो आहे त असां शादी खां पोइ असांजा ॿार थियणु लाज़मी आहिनि ऐं ॿार जो वॾो थियणु लाज़मी आहे, त इन नमूने सां ॿार खे वैक्सीनेशन कराइणु उनजे सिहतमंद ऐं अॻिते सक्सेसफुल थियण लाइ वैक्सीनेशन जो तमामु वॾो रोल आहे। तंहिंजे करे हर पेरेंट लाइ इहो नेसेसरी आहे त हू पंहिंजे ॿारनि खे पहिरीं ॾींहं खां वठी घटि में घटि 15 महीननि ताईं जेके प्राइमरी वैक्सीन आहिनि उन में कंहिं क़िस्म जो कंप्रोमाइज़ न करे पंहिंजो टाइम कढे। उनखां पोइ जेके उमिरि जे हिसाब सां कोविड या जी चिकन पॉक्स, हेपेटाइटिस ए जेके वैक्सीन अचनि थियूं, जेके गवर्नमेंट जे शेड्यूल में न आहिनि, जेके बि माण्हू अफोर्ड करे सघनि था, त आउं सम्झां थो उन्हनि खे प्रायोरिटी। तव्हां घर में जेकॾहिं 2 दफ़ा होटल ते मानी न खायो, घर में फ्रिज न वरितो त परवाह न आहे, टीवी न आहे त परवाह न आहे, पर तव्हां सुठा कपिड़ा न पाता त परवाह न आहे, पर तव्हांजो ॿारु वैक्सीनेटेड हुजणु लाज़मी आहे। थैंक यू वेरी मच। वॾी महिरबानी तव्हांजी, ज़बरदस्त गुफ़्तगू रही तव्हां सां। व्यूअर्स, वैक्सीनेशन जी इम्पोर्टेंस तव्हां डॉक्टर साहब खां ॿुधी ऐं मां सम्झां थो त वैक्सीन उहे कंपोनेंट्स आहिनि जेके न सिर्फ़ु बीमारियुनि खां महफ़ूज़ कनि था, बल्कि उन वैक्सीन खे इस्तेमालु करण सां असांजे जिस्म में जेको मुदाफ़ियती निज़ाम ठहे थो या जेके एंटीबॉडीज़ ठहनि थियूं उहे न सिर्फ़ु उन्हनि बीमारियुनि जे लाइ बल्कि ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे लाइ बि बचाव जो कमु कनि थियूं उहे एंटीबॉडीज़ ऐं जेके मुदाफ़ियती निज़ाम आहे। सो कोशिशि इहा ई कयो त ख़ासि तौर ते ॿारनि जी वैक्सीन जेका आहे उहा पैदाइश खां वठी यानी जेको BCG जो टुको लॻे थो उनखां 15 महीना 18 महीननि ताईं टुका लॻनि था, बेसिक जेके टुका आहिनि उहे पंहिंजनि ॿारनि खे लॻाराए छॾियो ताकी हू बीमारियुनि खां महफ़ूज़ रही सघनि ऐं हिन सोसाइटी, हिन मुल्क, हिन सॼे ख़िते जे लाइ हिकिड़ा बहितर इंसान थी उभरी सघनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।